अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। रेस बालाज खान मालार खे लाकब कराए छॾींदो। शेर दिल हाणे बालाज खान मथां हमलो कंदो। नूरल खान हाणे मिठल खान खां माफ़ी वठंदो। रेस बालाज खान राबेल जे करे मिठल खान खे अगवा कंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन न ॾिनी ऐं छो ॾिनी वीडियो में ॾियण वारा दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट करण पिया करायूं हलो था पंहिंजे कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाज खान जेको आहे पुलिस खे अहिड़ी पटी त पढ़ाए छॾींदो ऐं उनखे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं कीअं बि करे मल्हार खे लाकब कर। भले दिल जेको आहे हुनजे मथां केस दाख़िल न कराए बहरहाल तूं कूड़ो केस हणी उनखे लाकब करे छॾ। उनजी सॼी उमिरि जेल में गुज़री वञे। पुलिस चवंदो त बस रस बालाज खान तूं परेशान न थी मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश कंदसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसो नूरल खान जेको आहे मिठल खे मिनथू कंदो ऐं मिठल खे चवंदो त ख़ुदा जो वास्तो थी मूंसां परची पओ। मुरस बालाज खान जे चवण ते अचे तुंहिंजे छोकिरी जे मथां इल्ज़ाम लगायो। तुंहिंजे छोकिरी खे किनो समझो त तारस बालाज खान जे पुट मल्हार खे को नुक़सान न पहुचाए उन जे करे मूंखे इहो कदम खणणो पियो। मिठल खान चवंदो त नूरल खान अगर जेकॾहिं तोखे कॾहिं बि माफ़ न कयां बहरहाल मां मल्हार जे करे तोॾे ॾिसां पियो मल्हार जे करे तोखे माफ़ पियो कयां। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शेर दिल जेको आहे उहो मल्हार खे चई छॾींदो त तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं सिर्फ़ु हाणे असां सलाह कर ऐं मुंहिंजो साथ ॾे। असां पाण ॿई इन रेस बालाज खान खे ईअं त घुमायूं जो दुनिया यादि रखे। इनखे अहिड़ो सबक़ सेखारियो ऐं इन खां सभु हिसाब किताब पूरा कयूं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाज खान मिठल खान खे धमकाईंदो। मिठल खान खे चवंदो अगरि जेकॾहिं तूं पंहिंजी धीउ राबेल जो संग मूंखे न ॾींदे त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। मिठल खान चवंदो त रस बालाज खान तूं असां ग़रीबनि मथां ईअं ज़ुल्म न कर छो जो तूं वॾेरो आहीं ऐं असां ग़रीब आहियूं तो वॾेरे सां असां कोन पुॼी सघंदासीं। रस बालाज खान चवंदो त अगरि जेकॾहिं तूं असां सां न पुॼी सघंदे त पोइ पंहिंजी धीउ राबेल जो संग मूंखे ॾे। अगरि जेकॾहिं तूं पंहिंजी धीउ राबेल जो संग मूंखे न ॾींदे त पोइ तोखे ज़बरदस्ती अगवा करे ऐं तोखे मारे ऐं तुंहिंजी धीउ राबेल सां निकाह बि करे सघां थो। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी। मूंखे पसंदि असांखे ॾींदा हाणे चाहे वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।